ॾिसो बाने में इखलास भी हुजे ऐं उन जो अक़ीदे ऐं नज़रिए में इहा शइ हर वक़्तु मुस्तहज़र हुजे त मूंखे इज़त हुजे या माल हुजे दौलत हुजे का भी शइ जेका मिलणी आहे अल्लाह जी तरफ़ां मिलणी आहे अल्लाह जेको मूंखे अता करे ऐं अल्लाह खे जंहिं तरफ़ खां जंहिं पासे खां उहा शइ अता करणी आहे उहा मूंखे इन शइ जो इस्तेज़ार न हुजण जे करे असांजो पाण में अणवणती थींदी आहे मुआशरती एतबार सां बि औलाद आहे वालिदैन जी ख़िदमत करे पियो तो उन वक्त में भी औलाद के सामू अल्लाह की रजा मतलूब हुई वालिदैन जो बाने औलाद के अंदर वही उम्मीद हुई औलाद कमा हक हु उन उम्मीदुनि जे मथां लही नथो सघे त पीउ वरी शिकायतूं कंदो